बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिवें त तव्हां ॾिसी रहिया हो असांजो चैनल इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। फ्रेंड, दुआ आहे परवरदिगार खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा ऐं आबाद हूंदा। अल्लाह तव्हांखे हर बीमारी ऐं मुसीबत खां पनाह में रखे। तो फ्रेंड, अॼु जो मौज़ू असांजो वताए फ़क़ीर जो मौज़ू आहे। तुंहिंजे नाले ते मिलियो सो बि ॾिस। वताए फ़क़ीर गिदरनि जे मौसम में हिकु घोराड़ूअ खे गिदरा विकिणींदे ॾिठो त संदसि साह सट खाधी। सो खेसि चयाईं, ॿेली ख़ुदा जे नाले गिदरो त खारा। उन ते हिन अवल त मुंहुं सुॼायो, पर पोइ किनो मुंहुं करे हिकु फिथल गिदरो खणी फ़क़ीर खे ॾिनई। फ़क़ीर खे हिन जी अहिड़ी रोश ते मिठिया लॻी जो हिन रब पाक जे नाव ते बुछड़ो मुंहुं करे चूंडे ख़राब गिदरो ॾिनो हुयसि। सो हिन यकदम खेसि खीसे मां टको कढी घोरड़े खे ॾिनो ऐं चयाईंसि, हिन जो बि गिदरो ॾियमि। गिदरा घोरड़े हिकु सुठो गिदरो चूंडे कढी ॾिनुसि। गिदरो वठी आसमान ॾे निहारे चयाईं, तुंहिंजे नाले ते जेको मिलियो अथमि सो बि ॾिस, ऐं जेको टके में वरितो अथमि सो बि ॾिस। मां छा चवां, पाण ॼाणी थो त माण्हुनि वटि तुंहिंजे नाव जो मुल्ह छा वञी बचियो आहे।